आई इंस्पेक्टर जैं असो माल पकड़ायो अज दिसो था तुझी पुलिस असांजे जुल्म का तोखे की थी बचाए। जाबर खान बादल बाय आए बाह ऐं बाह सां खेॾंदे न सड़ी खाक थी वेंदे खाक। हक इंसाफ़ जे लाइ जेकॾहिं असांजी जान वई न त असां पंहिंजे पाण खे शहीद समझंदासीं। लगे थी तू कमाल हाय सोहनी लगे थी तू कमाल नजर खामोश रखई हो नजर खामोश रखई हा सोहनी लगे थी तू कमाल नजर खामोश रखई। ई वर्दी मूं पाती ही उन टाइम कसम खायो मूं उन धरती ते अमन ऐं इंसाफ़ थींदो। तव्हांखे साइडी करणी पवंदी छो बि आम माण्हू वांगुरु जे कंहिंखे ख़बर न पवे। सोना कांचा बुखारी कोट असां तो दर सवाली आया आहियूं। असां खां असांजा दोस्त विछड़ी विया आहिनि उन्हनि सां मिलाए सोना कांचा बुखारी। सुल्तान खान तोखे पंहिंजी मां भेण न आहे छा जो त औरत जे मथां ज़ुल्म थो करी ॿुधी नथो मरी। बकवास बंद कर। यार सिकंदर आमिर ऐं सागर असां ॻोठ खां शहर में आहियूं कमाइण के लाल महिनत ऐं मज़दूरी करण। यार बादल असां त हिन शहर में नवां आहियूं ऐं हिते असांखे को सुञाण वारो बि कोन्हे को ऐं असांखे कमकार केरु ॾींदो। यार सिकंदर इन में सुञाणी कहिड़ी ॻाल्हि आहे रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो रब आहे बस दिलि साफ़ हुजे। सागर असांखे कीअं ख़बर पवंदी त तव्हांखे कमु मिलियो या न। ठीकु आहे बादल ऐं सिकंदर असां ॿई हिन रस्ते सां वञूं पिया तव्हां ॿई हेॾां वञो जेके कमकार मिले उहे हिते ई अची मिलंदासीं। हलो दोस्तो हाणे हलूं था वरी शाम हिते मिलंदासीं। गाल त कर छा गाल सर जाबर खान ऐं माण्हुनि मुंहिंजी इज़त लाथी आहे इहो हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए त हू मुंहिंजी बार बार इज़त लाहिनि। हिन खां भलो आहे त मां बटालू बसर खपायां मां सुकून ज़िंदगी गुज़ारियां। सर
केतिरो टाइम असां वॾनि माण्हुनि जी ग़ुलामी कंदासीं। कानून सभिनि लाइ हिकु आहे, छो न हो वॾेरो हुजे या ग़रीब। तूं बेफ़िक्र थी, जंहिं तुंहिंजी इज़त लाथी आहे उनखे मां ज़िंदा न छॾींदुमि। ठीकु आहे सर, मां हलां थो। यार सिकंदर, सॼो ॾींहुं अॼु घुमी घुमी थकिजी पिया, कम बि न आहे मिलियो यार। हा यार, असांखे बुख बि ॾाढी लॻी आहे ऐं असां वटि पैसा बि कोन्हनि। ही त मुंहिंजे कम जा माण्हू आहिनि। जाबर खान, जल्दी तूं हिननि खे पंहिंजे ॼार में फसाए छॾ। नहीं यार, सागर ऐं आमिर जो बि अलाए छा हाल थियो हूंदो, उन्हनि खे बि कमु मिलियो अलाए न मिलियो। हीरा, हीरा चुका। दोस्त, असां मान्य ठाहींदासीं, असांखे पैसा त कोन्हनि के। तव्हां परेशान छो? सेठ जाबर खान तव्हां बिल ॾेई छॾियो आहे ऐं हू बेरोज़गारनि खे कमु ॾींदो आहे। हीअ अचे हुन जो कार्ड। यार बादल, बुख बि ॾाढी लॻी आहे, मानी खाऊं पोइ हली जाबर खान सां मिलूं था। हा यार, तूं सही थो चए, बुख बि ॾाढी लॻी आहे। चङो ठीकु आहे, मानी खाऊं था, पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। केरु आहीं तूं? असांजो रस्तो छो रोकियो थी? मां आहियां तव्हांजो मौत, इंस्पेक्टर मुख्तियार। कानून खे छा सम्झो? रांदीको जॾहिं खेॾियो जॾहिं उछाए छॾियो। इंस्पेक्टर, तोखे ख़बर न आहे असां कंहिंजा माण्हू आहियूं? मूंखे ख़बर आहे तव्हां कंहिंजे टुकरनि ते पलियल कुत्ता आहियो। इंस्पेक्टर, ज़बान संभाले ॻाल्हाए, असां जाफर खान जा माण्हू आहियूं। जे न असांखे कुझु थियो त तुंहिंजे जिस्म ते इहा वर्दी न रहंदी। ही वर्दी तुंहिंजे पीउ जाबिर खान ख़ैरात में कोन ॾिनी आहे। ही वर्दी मूं पाती हुई, उन टाइम कसम खयो मूं। हिन धरतीअ ते अमन ऐं इंसाफ़ थींदो। तूं हिन धरतीअ ते अमन कंदे, ॾिसूं था तूं में केतिरो दम आहे।
दफ़ा तव्हां ते इंस्पेक्टर तव्हांजो इहो शर कयो आहे। जाबर खान वो इंस्पेक्टर पाण कफन ॿधी आयो त पोइ उनखे कफन सिधो दफ़नाए चयो आहे। अदा साईं जंहिं पुलिस वारे जे करे इंस्पेक्टर असांजे माण्हुनि जी हीअ हालत कई आहे, असां हुनखे ज़िंदा न छॾींदासीं। हा दा साईं, उन पुलिस वारे खे अहिड़ो त मौत ॾींदासीं, अहिड़ो त मौत ॾींदासीं जो हुनजी लाश खे ॾिसी पुलिस वारा हैरान थी वेंदा। हा दा साईं, ईअं ई थींदो। अचो नौजवानो अचो, मूंखे यकीन हुयो त तव्हां हिते ज़रूरु ईंदव। जाबर खान, असां तव्हांखे तमामु घणा थोराइता आहियूं जो तव्हां असांजी मानी जो बिल भरियो। इहो त मुंहिंजो फर्ज़ु हुयो जेको मूं पूरो कयो। अदा साईं ही केरु आहिनि? अदा सुल्तान खान ही बेरोज़गार आहे, हिननि खे कमकार जी ज़रूरत आहे। अदा साईं हिननि खे असां कमु ॾींदासीं। तव्हांजी महिरबानी, पर असांखे कहिड़ो कमु करणो पवंदो? इधर का माल उधर, उधर का माल इधर, इधर का माल उधर, इहो वरी कहिड़ो कमु आहे? मां तो तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हां शहर में कमु करणु चाहियो था त शींहं जे वात मां गिर कढो था। छा हीरोइन जो वापार? हा, हीरोइन जो वापार। तव्हांखे हिन कम लाइ एतिरी त क़ीमत मिलंदी जो तव्हां जल्दी मालामाल थी वेंदो। ऐं हिन पूरे शहर में माण्हू तव्हां खां ख़ौफ़ खाईंदा। असांखे इहो कमु मंज़ूर आहे। सिकंदर, तूं ही छा पियो चोईं? असां हीरोइन जो वापार कंदासीं? हा यार, असां हाणे जल्दी मालामाल थींदासीं। यार, असां खां सागर ऐं आमिर जेकॾहिं पुछो तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो त असां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? छा असां हीरोइन जो वापार कंदा आहियूं? न बादल, असां हुनखे न ॿुधाईंदासीं ऐं असां हुनखे इहो ॿुधाईंदासीं त असांखे कंहिं सुठी फैक्ट्री में कमु मिलियो आहे। अदा सुल्तान खान, हिननि खे कमकार जा तौर तरीक़ा सेखारे छॾ। हा अदा साईं। रमू, जाबर खान घणनि ॾींहंनि खां वठी असांजे माल न मोकिलियो आहे। लाला डॉन, मां जाबर खान सां ॻाल्हायो आहे ऐं उन चयो मथां माल कोन आयो आहे। जीअं आयो असां तव्हांखे माल मोकिलींदासीं। रमू, इन त नशे खे एॾो फैलायो जो हिन सभु शहर जा माण्हू इन शइ जो आदी थी वञनि ऐं असांजो माल ॾींहों ॾींहुं घणो सप्लाए थिए। हा लाला डॉन, ईअं ई थींदो ऐं असांजो माल हिन पूरे शहर में सप्लाई थींदो। पुलिस त तव्हांखे तंग नथी करे न? न लाला डॉन, हुननि खे पंहिंजो हिसो मिले थो, पोइ हू असांखे तंग छो कंदा? ईअं ई पुलिस खे राज़ी कंदा रहो, छो त पुलिस असांजे कम जी आहे। यार सागर, सिकंदर ऐं बादर अलाए छो देर कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आयो? खैरियत? ठीक ठाक, फर्स्ट क्लास। यार एतिरी देर कयो, ॿियो हाल तव्हांखे कमु मिलियो या न? हा सागर, असांखे कमु मिलियो आहे, तव्हां ॿुधायो? हा यार बादल, असांखे बि कमु मिलियो आहे, वो भी सुठे होटल में। पर यार तव्हांखे कहिड़ो कमु मिलियो आहे? यार सागर, असांखे फैक्ट्री में कमु मिलियो आहे। यार असां ॾाढो ख़ुशि आहियूं, हाणे असां सभिनीनि खे कमु मिलियो आहे। सर, डीएसपी आज़ाद तव्हांखे यादि कयो आहे। डीएसपी साहब खैर में घुरायो आहे? सर, का ख़बर न आहे। बस मां सम्झी वियुमि, डीएसपी आज़ाद मूंखे छो घुरायो आहे। सर, छो घुरायो अथई? साहब मूंखे इन लाइ घुरायो आहे त जाबिर खान जे माण्हुनि मूंखे ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी हूंदी। सर, असां हुन सां सॼी हक़ीक़त कंदासीं। त ठीकु आहे, सुभाणे डीएसपी आज़ाद वटि तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। जी सर, मां तव्हां सां गॾु हलंदुमि।
लाला डोन ये जो तव्हांजो माल तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ऐं जाबर खान खे चइजो तव्हां माल टेम ते मिले ऐं जे ॿीहर एतिरी देरि थी त असांजा कस्टमर नाराज़ थी वेंदा। हा लाला डॉन ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। हीअ जे लाला डॉन माल ठीकु आहे लाला डोन असां हाणे हलूं था। सर ॿार इंस्पेक्टर मुख्तियार आया। हाँ मोकिलियो। ॿियो मुख्तियार साहब। मिस्टर मुख्तियार ही मां छा पियो ॿुधां तूं जाबिर खान जे माण्हुनि मथां हथु कयो तोखे ख़बर न आहे बेगुनाह माण्हुनि मथां हथु करणु वॾो जुर्म आहे। सर तव्हां हुनखे बेगुनाह था सम्झो। छा कयो आहे हुननि कहिड़ो तव्हांखे सबूत आहे? सर सबूत मूंसां गॾु आहे। ही सिपाही इंताब सर हुननि पुलिस जी तोहिन कई आहे ऐं सिपाही इंताब सां आन ड्यूटी ते हुननि बार बार बदमाशी कई आहे। सर ॻाल्हि इहा सही आहे उहो गुंडा आहिनि बदमाशी पिया कनि मूंसां। आई एम सॉरी मूंखे यकीन हो त तव्हां ग़लति कमु कॾहिं बि न कंदव। सर सज़ा उन्हनि खे मिलणु खपे ऐं उन्हनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। ठीकु आहे सर पोइ असां हलूं था। यार सागर तेरा 4 चायों खणी अचाए। तेरा बच्चा है भी दुनिया जावा।
सागर बिल घणो जो? सेठ 60 रुपया। जाबर खान, ये थे तुझे दुश्मन। अरे तुझी इहा हैसियत जो तुझे कई इंस्पेक्टर संजय माण्हुनि ते हथ खयो आहे। मुझो नालो हाकिम खान आहे, हाकिम खान। इन पूरे तरह में असांजी हुकूमत हलंदी आहे। जेको बि सां टक्कर खाईंदो उहो मारियो वेंदो। जाबर खान तुंहिंजो जल्दी हिन धरती जो नाम निशान मिटिजी वेंदो। मौत जे मुंह में बिठो आहे त बि फड़की तोड़े फड़कियूं। मां मौत को नथो ॾिजां। मौत त बराक आहे, हिकु न हिकु ॾींहुं ईंदो। बादल ऐं सिकंदर, हिन पुलिस वारे खे अहिड़ो त मौत ॾियो, अहिड़ो त मौत ॾियो जो हिन जा पुलिस वारा हिन जी लाश खे ॾिसी हैरान थी वञनि ऐं असां सां कॾहिं बि टक्कर न खाइनि। जबर खान जी तव्हांजो हुकुम। हिन जे लाश खे खणी अहिड़े त झंगल में उछलियो जो हिन जे लाश खे कुत्ता ऐं पिला खाई वञनि। मिस्टर मुख्तार ही छा पियो थिए? अॼु सिपाही इल्ताफ़ कंहिं मारे छॾियो? ये सभु तव्हांजी लापरवाही जे करे थियो आहे। सर जंहिं सिपाही इंताव खे मारियो आहे उन्हनि खे सज़ा ज़रूर मिलंदी। सिपाही इल्ताफ़ जा जवाबदार जल्दी लाकअप ॾिसण थो चाहियां। सर सिपाही इंताव जे कातिलनि ताईं पहुचण लाइ तव्हांजी मूंखे मदद खपे। जीअं सर मां उन्हनि जे जड़ ताईं पहुची सघां ऐं सर हिन शहर में जेके गैर क़ानूनी कम हलंदा उन्हनि खे मां बंदि कराए सघां। मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? मिस्टर मुख्तार, इहो केस तव्हांजे हवाले आहे ऐं हिन केस खे जल्दी पूरो कयो वञे। जी सर, तव्हां हिन केस जी जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदव। यार असांखे तव्हांजो इंतज़ार हुयो। बादल एॾी देरि कयव, छो भला केरु त आहे? बस यार सागर छा ॿुधाई, अचण में थोड़ी देर थी वई। ठीकु आहे बादल, तव्हां हिते वियो त मां तव्हांजे लाइ चांहि खणी अचां। हा यार चांहि जल्दी खणी अच, अॼु मथे में बि ॾाढो सूर पियो आहे। ठीकु आहे सिकंदर, तव्हां हिते वियो, मां हीअं वियुसि हीअं मोटी आयुसि। जल्दी खणी अचो। जल्दी। ओके ओके। ॿियो हाल वाल तव्हांजो हुकुम कीअं पियो हले? यार बादल कारे गुम थी वई? न कम तो यार ठीक ठाक हले। यार छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। तव्हां असांखे पंहिंजी फैक्ट्री न आहे घुमाई ऐं असां तव्हांजी फैक्ट्री घुमण था चाहियूं। न यार अमर, असांजी फैक्ट्री में तमामु घणो कमु आहे ऐं असांखे वेहण जो टाइम बि न आहे मिलंदो। ऐं हा यार ॿियो त नए माण्हू खे अंदरि अचणु मना आहे। हा यार बादल सही पियो चए, असां हिते ई कचहरी कंदासीं। ठीकु आहे यार, जेका तव्हांजी मर्ज़ी। चङो यार सागर, हाणे असां हलूं था, असांजे कम जो टाइम थी वियो आहे। चङो यार।
सर तव्हांखे घुरायो आहे। हा सनम, मां तव्हांखे घुरायो आहे। वेहो। सर तव्हां मूंखे छो घुरायो आहे? सनम, तव्हांखे त ख़बर आहे त 2 ॾींहं अॻ में सिपाही अल्ताफ खे कंहिं मारे छॾियो हो ऐं असां हुनजे कातलनि ताईं पहुचाइण था चाहियूं। असांखे सिपाही शहीद अल्ताफ जे कातलनि ताईं पहुचाइण लाइ तव्हांजी मदद खपे। पोइ सर मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तव्हांखे शादी करणी पवंदी, तो बि आम माण्हू वांगुरु, जीअं कंहिंखे ख़बर न पवे त तव्हां पुलिस ऑफिसर आहियो। ऐं जेका बि इंफॉर्मेशन तव्हांखे मिलंदी तव्हां असांखे ॿुधाईंदा रहंदा। सर मूंखे कोई बि कोन सुञाणे सघंदो त मां पुलिस ऑफिसर आहियां ऐं जेका बि रिपोर्ट मिली त मां इंस्पेक्टर मुख्तार खे ॿुधाईंदी रहंदसि। इहो कमु तव्हांखे सोची सम्झी करणो पवंदो ऐं तव्हांजी जान खे बि ख़तरो थी सघे थो। सर हक़ इंसाफ़ जे लाइ जेकॾहिं असांजी जान वई न त असां पंहिंजे पाण खे शहीद सम्झंदासीं। मूंखे तव्हां ते फ़ख्रु आहे। जादूगर जादू केड़ो लातो थई
आशिक तुंहिंजो ही तो लॻा तो थई अची मूंसां मिली जे तूं सुहिणा त मुंहिंजो खुली भाग वञे त मुंहिंजो खुली भाग वञे जादूगर जादू कहिड़ो लातो थई आशिक तुंहिंजो ही तो लॻा तो थई अची मूंसां मिली जे तूं सुहिणा त मुंहिंजो खुली भाग वञे त मुंहिंजो खुली भाग वञे भी मंजनी आ दुनिया ही बेरी यार थई दुनिया ही बेरी यार थई टोड़े कंदी सफ़ादार थई लगी कंहिंजे चवण ते नराणा त मुंहिंजो वञे भाग खुली जादूगर जादू कहिड़ो लातो थई आशिक तुंहिंजो ही तो लया तो थई अची मूंसां मिली जे तूं सुहिणा त मुंहिंजो खुली भाग वञे त मुंहिंजो खुली भाग वञे तुंहिंजी अखियुनि जी कटार जी तिखी ॾिसदार ॿियो मथां कातिल ही तुंहिंजो ओ मिठा सींगार हिन अदाउनि जी ॾिनी तो मूंखे जानी मारया प्यार जा दिल ते खुमार ॾेई प्यार जा दिल ते खुमार ॾेई इश्क मथां ही सवार की इहो समझी वञी जे तूं सुहिणा त मुंहिंजो वञे भाग खुली जादूगर जादू कहिड़ो लातो थई आशिक तुंहिंजो ही तो लया तो थई अची मूंसां मिली जे तूं सुहिणा त मुंहिंजो खुली भाग वञे त मुंहिंजो खुली भाग वञे जानी मूंखे तो वणी अहिड़ो ॾींहुं मूंखे प्यार तूं अहिड़ो ॾींहुं मूंखे प्यार तूं मूंखां न थींदे धार तूं करी मूंसां कॾहिं न माणा त मुंहिंजो खुली भाग वञे जादूगर जादू कहिड़ो लातो थई आशिक तुंहिंजो ही तो लया तो थई अची मूंसां मिली जे तूं सुहिणा त मुंहिंजो खुली भाग वञे त मुंहिंजो खुली भाग वञे यार मां अॼु ॾाढो ख़ुशि आहियां यार हूंअर हिकिड़ो तूं बीमार आहीं जो हाणे ख़ुशि आहीं यार अॼु मूंखे नई ज़िंदगी मिली आहे हा यार हाणे मां सम्झी वियुसि त तोखे कंहिंसां प्यार थी वियो आहे यार इहा छोकिरी त गुलाब जो गुल हुई मुंहिंजी दिलि त खणी वई आहे यार सिकंदर हिकिड़ी ॻाल्हि चवां चओ यार कहिड़ी ॻाल्हि आहे यार अॼु खां वठी असां जाबर खान में कमु न कंदासीं ऐं इन ज़हर जो वापारु न कंदासीं जंहिंसां इंसान जी जान हली वञे जे असां जाबर खान वटि कमु न कंदासीं त पोइ असांखे केरु कमु ॾींदो यार असां ॻोठ मां छा सोचे आयासीं त शहर में हली हक़ीलाल जी रोज़ी कंदासीं पर न अॼु खां वठी इहो असां कमु न कंदासीं ठीकु आहे यार तूं जाते बि कमु कर मां जाबर खान वटि कमु कंदुसि ठीकु आहे यार इहो वटि बिरी कर तुंहिंजा रस्ता अलॻि ऐं मुंहिंजा रस्ता अलॻि
जाबर खान ये जेका है माला पैसा सिकंदर ए वट कुछ पैसा। भला बादल नजर न थो जी सिकंदर। जाबर खान बादल अज खां पोइ हिते कोन ईंदो। हिते न ईंदो पर छो? जाबर खान बादल हिते कम करणु कोन थो चाहे ऐं हू ॿियनि कम करणु चाहे थो। छा असां वटि तनख़्वाह घटि आहे छा? सुल्तान खान तनख़्वाह सही आहे। चङो जाबर खान मां हाणे हलां थो, मूंखे ॾाढो थक थियो आहे। अदा साईं इहा असांजी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त बादल सां कमु छो छॾे वियो आहे। आदा साईं किथे ॿिन्ही जी चाह त न आहे जो असांजे फासाइण जी। न उन्हनि किथे बि असांजे खिलाफ़ ज़बान खोली त उन्हनि जो ज़बान काकड़े मां कढी कुतनि खे खाराईंदासीं। मुझे मतलब चोरे के दो छड़ मुके जे न छॾे त पोइ सुहिणा साईं। जॾहिं तव्हां मूंखे न छॾे न त मां रड़ियूं कंदसि मां। जेके रड़ियूं करणी अथव कर, तुंहिंजूं रड़ियूं केर बि न ॿुधंदो छो त हीउ इलाइक़ो असांजो ई आहे ऐं मां जाबर खान बा सुल्तान आहियां। तोखे मुंहिंजे ज़ुल्म खां केर बि न बचाए सघंदो। सुल्तान खान तोखे पंहिंजी माउ भेण न आहे छा जो त औरत जे मथां ज़ुल्म थो करी ॿुधी नथो मरी? तव्हां जहिड़नि गुंडनि असां छोकिरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बकवास बंदि कर। बादल इन छोकिरी खे असांजे हवाले कर। सुल्तान खान हिते ई बीह रहो, हिकिड़ो कदम बि अॻिते न वधाइजांइ। किथे ये तुंहिंजूं टंगूं न भनी छॾियां। तूं मूंखे धमकी थो ॾे? सुल्तान खान तोखे औरत जी इज़त जी कहिड़ी ख़बर आहे? जेकॾहिं तो में दम आहे त हिकिड़ो कदम बि अॻिते वधाए ॾिस। पोइ तो में दम आहे त अच।